बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़। आऊं आहियां सुभान खोसो। नाज़रीन, इस्लामाबाद पुलिस F9 पार्क में हिकु औरत सां ज़्यादती जे इल्ज़ाम में ॿिनि जवाबदारनि खे फुल फ्राए करे छॾियो आहे। इहो सॼो मामिलो आहे छा, इन सॼे मामले ते हिन प्रोग्राम में गुफ़्तगू कबी। इस्लामाबाद जे F9 पार्क में कुझु टाइम पहिरियां हिकु औरत जेका वॉक लाइ उते वियल हुई ऐं ऊंदाही वारे पासे ते ॿिनि जवाबदारनि उन औरत खे जेको आहे झंग में वठी विया। F9 पार्क तमामु वॾो पार्क आहे इस्लामाबाद जो, उते वठी वञी उनखे ज़्यादती जो निशानो बणायो वियो हो। इहो सॼो मामिलो मीडिया में रिपोर्ट थियण खां पोइ सोशल मीडिया ते बि वॾे पैमाने ते इन मामले ते जेका सवाल उथारिया विया, इस्लामाबाद पुलिस जे कारकर्दगी ते सवाल बि उथिया हुया। उनखां पोइ पुलिस मुसलसिल इन कोशिश में हुई त इहे जेके जवाबदार आहिनि इन्हनि खे सोघो करे अंजाम ते पहुचायो वञे। ॿ ॾींहं पहिरियां इस्लामाबाद पुलिस इन ॿिन्ही जवाबदारनि खे इस्लामाबाद मां ई गिरफ़्तार कयो। इस्लामाबाद मां गिरफ़्तार करण बाद पुलिस इन्हनि जवाबदारनि खे उन केस में उन जेका गिरफ़्तारी आहे उहा ज़ाहिर करण बजाए सिंध, पंजाब ऐं KPK जी पुलिस वांगुरु पाण जज थी फ़ैसिलो ॿुधाइण जो फ़ैसिलो करे छॾियो। पोइ बाद में पहिरियों त इहो आहे त उन्हनि जवाबदारनि खे इहो तय आहे त मुबैना जेको मुक़ाबिलो आहे उहो ॼाणाए करे पुलिस पाण फुल फ्राए कयो आहे। IG इस्लामाबाद जो चवणु आहे त इन ॿिन्ही जवाबदारनि खे इस्लामाबाद जो सेक्टर आहे D12, उनजो पुलिस जेको चौकी आहे उन ते बीहण जो पुलिस इशारो कयो। जवाबदार न बीठा, पुलिस ते फायरिंग कयूं। जवाबी फायरिंग में जेको आहे इहे ॿई ॼणा मारिजी विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त 60 खां वधीक मुख़्तलिफ़ केसनि में जेको आहे इहे घुरिबल आहिनि। आदि जेके ॾोहारी जेके चइबो आहे इहे ॿई जवाबदार उहे हुया ऐं पंहिंजे कैफ़रे किरदार ते पहुता आहिनि। इहो हिकु तरफ़ पुलिस जो मौक़िफ़ आहे। असल जेका ॻाल्हि आहे जी मां पहिरियों ॿुधायां पियो त इस्लामाबाद जे 2 ॾींहं पहिरियां पुलिस हिन ॿिन्ही जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार करण खां पोइ पुलिस इहो ई बहितर सम्झियो त भई अगरि हिननि खे वरी कोर्ट में पेश कयो त पोइ वरी हे सबूत न मिलिया, पोइ हीअं थियो, पोइ हो थियो ऐं मामिलो वरी जवाबदार छुटी वेंदा। पुलिस पाण जज थी ऐं इहो फ़ैसिलो करे फुल फ्राए ॿिन्ही खे करे छॾियो आहे। हाणे इन खां पहिरियां इहो त तय आहे, कानून में किथे बि इहा गुंजाइश कोन्हे त पुलिस खे इहो अख़्तियार हुजे त पुलिस कंहिंखे गिरफ़्तार करे, गिरफ़्तार करण खां पोइ उन ते को बि इल्ज़ाम लॻाए ऐं वरी उन इल्ज़ाम खे सच साबित करण जे लाइ उन ॿिन्ही खे मारे छॾे त वाक़ई हेॾो ई हुयो ऐं असांखे मारे छॾियो आहे। इहो कानून में किथे बि गुंजाइश कोन्हे को। इहो त तय आहे, कानून में इहा गुंजाइश ईअं ई आहे त कंहिं ते बि अगरि इल्ज़ाम आहे त उन ते FIR दाख़िल कयो। FIR दाख़िल करण खां पोइ कोर्ट में पेश कयो। कोर्ट में उनखे सफ़ाई जो मौक़ो फ़राहम थींदो आहे। उहो पंहिंजो वकील करे हुन पासे खां बि जेको आहे फ़रियादी पंहिंजा जेका सबूत पेश कनि ऐं अगरि जज साहिबान खे लॻे त वाक़ई इहो ॾोही आहे त पोइ कोर्ट उनखे सज़ा ॾींदी। पर इहो कानून में किथे बि गुंजाइश कान्हे का त पुलिस पाण जज थी करे माण्हुनि खे ईअं जेको सज़ाऊं ॾिए। इन खां पहिरियां ज़ैनब जो जेको मामिलो हुयो, उनखां पोइ मोटरवे जो जेको मामलात आहिनि उन में जेके जवाबदार उहे पकड़िया, उन्हनि ते पुलिस केस दाख़िल कया। जीअं अलीशा मासूम जेका नंढी ॿारड़ी हुई कश्मीर में, उन ते जेके जवाबदार आहे उहे पुलिस पकड़िया। उन्हनि ते हिकिड़े जेको जो मुख्य जवाबदार हो उन में बि पुलिस सिंध पुलिस ईअं ई कयो त जेको आहे त कश्मीर पुलिस उन अलीशा केस जेको मुख्य जवाबदार हो पुलिस उनखे फुल फ्राए कयो। ॿिए जवाबदार खे जेको हाफ फ्राए करे उनखे अदालत में पेश कयो। ऐं हू जेके जवाबदार आहे जेके मोटरवे में जेको औरत जो तेल गाॾी जो ख़तमु थी वियो, उनखां पोइ वरी उन सां जेको ज़्यादती थी उहो बि तमामु वॾे पैमाने ते हिकिड़ो वाक़ियो हुयो। उन जे जवाबदारनि खे बि अदालत में पेश कयो हो। ऐं सेम तरीक़े सां जीअं अलीशा वारे में ईअं पुलिस फुल फ्राए करे छॾियो, इस्लामाबाद पुलिस बि ईअं F9 पार्क वारे मामले में ॿिन्ही जवाबदारनि खे फुल फ्राए कयो आहे। इहो जीअं मां पहिरियों चयो त इहो तय आहे, कानून में किथे बि इहा गुंजाइश कान्हे का। ऐं पुलिस जे इन अमल खे कंहिं बि सूरत में असां जहिड़ो को सहाफ़ी उनखे इहो दिफ़ा नथो करे सघे त भई आख़िर इहो जेको उन्हनि कयो आहे उहो जाइज़ कयो आहे। ऐं इहो तय आहे अगरि इहे F9 पार्क वारे वाक़े में वाक़ई इहे माण्हू मुलविस हुया, वाक़ई हिननि जेको आहे त औरत सां ज़्यादती कई आहे त उहो बख़्शण जहिड़ा बिल्कुलु न आहिनि। छो त इंतिहाई ख़तरनाक ॾोह आहे। पर उनजो तरीक़ेकार इहो न आहे, छो त कानून ऐं मुल्क जो जेको कानून आहे उहो वाज़े आहे ऐं क्लियर आहे। पुलिस पाण में बजाए जो शॉर्टकट ॻोल्हण जे त भई माण्हुनि खे बसि खणणो आहे, पोइ सबूत नथा थियनि, पोइ छुटी था वञनि, उनखे मारे छॾियो।
इन ते अमल करण जे बजाए पुलिस खे इहो करणु घुरिजे त उहो पंहिंजो जेको FIR जो जेको निज़ाम आहे उनखे ॾाढो बहितर अंदाज़ में FIR दाख़िल करण वारो निज़ाम बहितर कनि, उनमें जेके शाहिदियूं आहिनि उन खां बि चालान आहे ऐं सभिनी शयुनि खे बहितर कनि त जी को जवाबदार आज़ादु न थी सघे, बजाए जो शॉर्टकट करण जे त पाण बसि इहो भई इहे ॾोह तमामु वॾो ख़तरनाक कयो आहे तंहिंजे करे बसि हाणे इहो बख़्शण जे क़ाबिल कोन्हे को तंहिंजे करे हिनखे मारे छॾियो। इहो अख़्तियार कंहिं बि सूरत में न हुजणु घुरिजे। ईअं हुजणु घुरिजे जीअं मां चवां थो त इहे वाक़ई अगरि जवाबदार हुया, इन्हनि वाक़ई अगरि इहो ॾोह कयो हो त FIR जो निज़ाम एॾो ज़बरदस्तु हुजणु घुरिजे, एॾो बहितर अंदाज़ में FIR दाख़िल कयो। उनखां पोइ जेके उनजी चालान्स आहिनि, जेके बि उनजा लवाज़मात हूंदा आहिनि कंहिं ॾोही खे उनखे जकड़ण जे लाइ, उहे सॼा उनजा बहितर पूरे अंदाज़ में कयो त जी को माण्हू आज़ादु न थी सघे, उहो जी कंहिं सूरत में बि अदालतनि खां बची न सघे ऐं उहो पंहिंजे कहिड़े फिरे किरदार ते पहुचे। त इहो थियण सां जेको पुलिस ते जेके सवाल उथबा आहिनि, पुलिस जे जेके किरदार ते, पुलिस जे जेके कम ते जेके शयूं उथंदियूं आङुरियूं खजंदियूं आहिनि, उहे आङुरियूं न खजंदियूं पोइ। ऐं इन सां जेको निज़ाम आहे इंसाफ़ जो उहो बि बहितर थींदो ऐं कॾहिं बि हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन जेके वारिस हूंदा उहे सुभाणे साम्हूं ईंदा, सुभाणे उनजो मौक़िफ़ साम्हूं ईंदो ऐं अक्सर ईअं थियो आहे। हिन वाक़े खे छॾे करे अगरि ॿियनि वाक़िअनि ते बि अचूं त उनजे वारसनि ईअं ई बयानु अची करे ॾिना आहिनि त बाबा असांजे माण्हू खे नाहक पुलिस क़तल कयो आहे। हाणे कश्मीर में ताज़ो जेके वाक़ियो थियो, शेख बिरादरी जा ॿ जेके नौजवान पुलिस धाड़ियल ॼाणाए करे मारिया, उनजे वारसनि जेको आहे त एहतजाज कयो आहे, उहो जेको आहे त कोर्ट जे हुकुम ते FIR दाख़िल थी आहे। हाणे त हालत इहा आहे त पुलिस में अंदरि पाण में त SHO चए थो त मां कोन कयो आहे, SSP पाण मूंखे चयो त मारियो, ऐं जॾहिं मां न मारियां पोइ त पाण शराब पी करे पाण आयो अची करे पाण अची करे हुनखे मारे छॾियईं फलां कई। इन टाइप जा हिकिड़ा इल्ज़ाम बि लॻनि था पुलिस ते। त बजाए जो पुलिस इहे शॉर्टकट बहाना ॻोल्हण जे प्रॉपर अमली तौर ते कानून मूजिबि जवाबदारनि खे सज़ा ॾियण वारो जेको शफ़ाफ़ निज़ाम आणींदी त उन सां पुलिस जेका साख आहे उहा बहितर थींदी ऐं सवाल न उथंदा ऐं ख़ासि तौर जेके मुक़ाबला आहिनि पोइ इन्हनि ते बि जेको आहे त सवाल न उथंदा। अॼु सुभाणे इंशाल्लाह कंहिं ॿिए मौज़ू खे मुलाक़ात थींदी। अला भाई।